भाई साहब प्रियालो रिपोर्ट न्याज़ अली सोलंकी प्रियालो भरिसां वॾा मैसर जे शहरनि यूसी चेयरमैन अब्दुल रशीद मैसर जे अॻुवाणी में पुलिस जे ज़ियादतनि ख़िलाफ़ टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हंयो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि चयो त एसएचओ गुलाम अब्बास कलोड़ो ऐं वॾो मुंशी तुराब कोलाची ज़ुल्म करे छॾियो आहे, शहरनि खे नाहक गिरफ़्तार करे रिश्वत वठनि था। रिश्वत न ॾियण जी सूरत में शहरनि मथां कूड़ा केस दाख़िल कया वञनि था। ॿिए तरफ़ राब्तो करण ते वॾा मैसर थाणे जे एसएचओ गुलाम अब्बास कलोड़ो मीडिया खे ॿुधायो त यूसी चेयरमैन अब्दुल रशीद मैसर मंशियात फ़रोशनि खे छॾाइण लाइ ज़ोर भरियो हो। न छॾण ते मुंहिंजे ख़िलाफ़ शहरनि खे इस्तेमालु करे कूड़ी मुहिम हलाए रहियो आहे। वॾा मैसर थाणे जे हद में मंशियात फ़रोशनि ऐं ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी रहंदियूं, कंहिं बि बाअसर जे दॿाअ में न ईंदुसि।